नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में आयल बेवाह औरतन जे पेसन माफ़ी कार्ड ते 500 खां 1000 रुपया कटण लॻा आहिनि। औरतन जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे इंतज़ामिया मोरो पुलिस जो हिसो हुजण जे करे औरतन खे फुरण लॻा आहिनि। औरतूं मासूम ॿारनि सां गॾु नटन उर्स में एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ जी अॻवानी मसामात कज़बानो चंद, ज़ीनत मलाह, शहरबानो, ज़किया, रुबीना, हामदा, शाहिदा ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे दाहींदे चयो त असां सुबुह खां वठी किराया भाड़ा करे आया आहियूं ऐं हिते नटन उस में वेठा आहियूं, पैसा नथा मिलनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट जो मुलाज़िम क़ादिर पकोराई ऐं प्राइवेट ग़ुलाम मुस्तफ़ा महर ऐं ॿिया केतिरा हिते प्राइवेट एजेंट मुक़ररु करे छॾिया आहिनि, जेके 5000 जी फ़ी कार्ड ते 500 खां 1000 कटे रहिया आहिनि। असां बेवाह औरतुनि सां वॾो नाहक सरकार ऐं ज़ुल्म करे रही आहे। न हिते वेहण जो बंदोबस्त, न पीअण जे पाणी जो बंदोबस्त। सुबुह हिते 4 औरतूं बेहोश थी चुकियूं। अगरि का बि औरत मरी पए, हुनजी बेनज़ीर इनकम सपोर्ट इंतज़ामिया ऐं प्राइवेट एजेंट ज़िम्मेदार हूंदा। पैसा कटण जी सूरत में ॻाल्हियुनि तां धिका ऐं थेला ॾिना वञनि था। एजेंट ओघराई मेड़ण में पूरा आहिनि। हिननि नेब, FI, वफ़ाक़ी हुकूमत, वज़ीर आज़म, सिंध हुकूमत ऐं सिंध हाईकोर्ट ऐं ॿिनि वसवारनि खां फौरी तौर मुतालबो कयो त करप्शन कंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट मोरो इंतज़ामिया प्राइवेट एजेंटनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज सख़्तु कयो वेंदो। जॾहिं त अवामी न्यूज़ जे कैमरामैन ऐं सहाफ़ी ग़ुलाम क़ादिर मुस्तफ़ा महर क़ादिर पकोराई कवरेज करण तां संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं पिण ॾिनियूं वयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़